हो नहीं कुछ मैं नहीं, कुछ आहे न मोरा। अवसर लजा राख लो, सदना जन तोरा। छो त मूं गरीब मिसकीन जी शल पवंदम बाज पिरने। कयो थम माण मणन जो मुझो दुखो दाखिल कन। बन खां आजो करे मुझे डोहन ने न ॾिसन। हाणे फज़ुल सां परचन जो मुईअ सां करन न मारियो। छाकाणि त मां ॿुधायो हाणे श्लोक में मूं ग़रीब मिसकीन जी शल पवंदी बाज फिरन। कयो थम माण्हू मणनि जो शल दुखो दाख़िल कनि। मां ग़रीब मिसकीन मूं ते उन्हनि कृपा उन्हनि जी सतगुरनि जी कृपा थींदी जो मां वॾो माण थो कयां त मां हिन दर जो दास आहियां। हिन ॻाल्हि ते मां माण थो कयां ऐं इहो दुखो मुंहिंजो दाख़िल थींदो हिन दर ते, साईं जे दर ते। ऐं मुंहिंजे ऐबनि खे न ॾिसी, ऐबनि खां आजो करे मुंहिंजे ॾोहनि ॾे न ॾिसनि। मुंहिंजे ॾोहनि ॾे बि न ॾिसंदा, ऐबनि में बि न ॾिसंदा। छाकाणि त ऐबनि सां जीव भरियो पियो आहे। भले असां छो न हुजूं, हर को जीव भरियल आहे ऐबनि सां, कोई बि छुटल कोन्हे। हर कंहिंखे इंसान खे जेका मां आहे न उहा ई भिटकाईंदी आहे, उहा ई रुलाईंदी आहे। ऐं उनजो अंत ई नेठि ईअं थींदो आहे त उहो प्रभुअ खे वणंदो ई न आहे। जंहिंखे मां थी न, जीअं ॿकरी छा कंदी आहे सॼो ॾींहुं मैं त उनजो अंत छा थींदो आहे? कंधे ते काती हूंदी आहे, हुनजी लटकी पई हूंदी आहे 24 कलाक। तंहिं नमूने असांजी बि मां जेका आहे न उहा घणो टाइम न हली सघंदी आहे। तंहिं करे पाण खे निमाणो सॾाए, हिन दर जो दास सॾाए करे असांखे हुन साईं खे वणी वञिणो आहे, प्रभु परमात्मा खे राज़ी करिणो आहे। त भई चवंदा आहियूं जिन कई मां सेव्या मरी, चवंदा आहियूं, सभु चवंदा आहियूं, पर सम्झंदो कोई बि कोन्हे हिन ॻाल्हि खे। छाकाणि त हू जेको आहे न प्रभु परमात्मा उहो भिटकाईंदो आहे इंसाननि खे लालच ॾेई करे। बाबा तव्हां जकड़िया पिया हुजो 84 में माया जे चकरनि में या पंहिंजे मान जे चकरनि में, मां जे चकरनि में, ऐं असांजी आज़माइश वठंदो आहे त केरु तो हुन मां जे चकर मां ॿाहिरि निकिरी चे। जीअं चकर उहो थींदो न, उहो भागनि वारो हूंदो आहे जेको इन चकर मां ॿाहिरि निकिरी सघंदो आहे। ऐं उहो छा चवंदो आहे पोइ जंहिं महिल मां हुनजी विसरी वेंदी आहे त चवंदो आहे तूं ऐं जे तूं थी वई त पोइ सम्झो उहो इंसान पार पहुची वेंदो, तरी वेंदो। जिन कई तूं
सेव्या तरी। तंहिं करे साईं जे दर ते या प्रभु जे दर ते या कहिड़े बि मंदर में वञूं त हिकदमि दंडवत साक्षात प्रणाम करे झुकी करे उन जे चावट खे चुमी करे पोइ गिरंदा आहियूं। ऐं तॾहिं इंसानु पाईंदो जॾहिं किरंदो झुकंदो। कंधु मथे करे ईंदा साईं जे दर ते त पोइ हुन जे दर ते कंहिंजी मां हली न आहे ॿुधायोमांव। ॾिसो केॾा न असांजा महान संत हुया। मां चवंदो हुया न आहिनि, अॼु बि आहिनि उहे। साईं वसण शाह चऊं, साईं पारू शाह चऊं या ॿिया बि जेके बि संत थिया, कॾहिं बि उन्हनि पाण खे उन अभिमान में न आंदो चकर में। हमेशह पाण खे निमाणो सॾाए, निहठो सॾाए, अज्ञानी छॾाए, दर जो नौकर सॾाए कोठियो आहे पाण खे। गुरु नानक त पाण खे कूकर बि चवंदा हुया। कूकर माना डाग जंहिंखे चवंदो आहियां अंग्रेज़ी में। पाण खे दर जो कुतो, संत जे दर जो कुतो सॾाईंदा हुया। छाकाणि त इहो अहंकार ई आहे जेको इंसान जे गिरावट जो कारण बणिजंदो आहे। नारद मुनि जी हिकिड़ी नंढी ॻाल्हि आहे। नारद मुनि हिकिड़े ॾींहुं विष्णु भॻवान वटि वियो, वञी भॻवान खां पुछे थो, भॻवान तव्हांजो प्यारे में प्यारो भॻत केरु आहे? हुन जे मन में अहंकार जाॻियो। सम्झाई में चवंदो भई तूं ई आहे, मूंखां वधीक ॿियो भॻवान खे प्यारो केरु हूंदो? 24 कलाक नारायण नारायण मां सिमरन कंदो रहंदो आहे, उनखे ई यादि कंदो आहे, जिते वेंदो आहे नारायण नारायण। पाण खे सम्झे पियो त मूं जहिड़ो कोई भॻत भॻवान जो आहे ई कोन। भॻवान खां पुछई, प्रभु तव्हां ई ॿुधायो तव्हांजो प्यारे में प्यारो भॻत केरु आहे? भॻवान चयईंसि, पुट मृत्यु लोक में वञ, फलाणे नाले सां हिकिड़ो दुकानदार अथई, उहो मुंहिंजो प्यारे में प्यारो भॻत आहे। चई साईं दुकानदार वरी तव्हांजो प्यारे में प्यारो धंधे वारो माण्हू? चई हा पुट, वञ तूं हुन वटि ॾिस छा थो करे उहो। ऐं बि हुनजी आज़माइश वठण लाइ नारद मुनि पहुची वियो। वञी करे रूप मटाए ॾिसे पियो सॼो ॾींहुं हुनखे वेही करे, भई सॼे ॾींहं में करे छा थो ने जो भॻवान खे एॾो प्यारो थी वियो आहे, मूंखां बि वधीक प्यारो थी वियो आहे। चओ श्री राम, चओ श्री राम। सुबुह जो दुकानु खोलियईं, दुकानु खोले साफ़ सफ़ाई करे अगरबत्ती ॿारियईं। भॻवान खे सिर्फ़ु 1 मिंट लाइ हथ जोड़े अखियूं बूटे करे ध्यानु कयईं, मन ई मन में हुनखे प्रार्थना कयईं काई बि, बसि पोइ सॼो ॾींहुं धंधे खे लॻी वियो। सॼो ॾींहुं हुन भॻवान जो नालो न वरितो, सॼो ॾींहुं धंधो कंदो रहियो। शाम जो 8 थिया जंहिं महिल वरी शाम जो भॻवान खे अगरबत्ती ॿारे उनजा शुकराना मञी, भॻवान तुंहिंजा लख थोरा आहिनि, 2 मिंट ध्यानु करे उहा अगरबत्ती ॿाहिरि रखी या शटर जे हिन में लटकाए वेंदा आहिनि माण्हू अगरबत्ती जे अंदरि कोई नुक़सानु न थिए। हलियो घर, हे वरी पुठियां वियुसि, भाई ॾिसां मथां घर कुझु कंदो हुजे। घर वियो, वरी माउ पीउ खे पेरे पियो, उन्हनि सां हाल अहिवाल वरितई, खिलियो मुश्कियो, वरी ॿारनि सां खिल मस्ती मज़ाक कयईं। घरवारी खां हाल अहिवाल पुछई, कीअं थो हले घर जो गाॾो? वरी सुम्हण महिल साईं खे 1 मिंट लाइ सिर्फ़ु यादि करे सुम्ही पियो। नारद पियो चए, बेटा करे छा थो? न कोई आरती थो करे भॻवान जी, न कोई सिमरन थो करे, हे भॻवान खे प्यारो कीअं थी वियो? वापसि आयो भॻवान वटि, प्रभु
हे त गिरस्ती माण्हू, ॿारनि बचनि वारो, धंधे वारो माण्हू, मां त हुनखे सॼे ॾींहं में कुझु कंदो ई नथो, इहो प्यारो कीअं थियो तव्हांखे? चई साहब नारद हू मूंखे प्यारो आहे। चई साईं मूंखे विश्वास नथो अचे। चई चङो, हिकिड़ो पहिरियों मुंहिंजो कमु कर, पोइ तोसां ॻाल्हायूं था। ॾीओ ॾिनई हथ में तेल सां भरियल, सॼो टिमटार तेल। चई वञ, वञी वापसि हेठि चकर लॻाए अच, पर ॾिसजांइ हिकु बूंद बि हेठि किरणु न खपे, इहो ध्यानु रखे। हिन आदमी जीअं वियो पृथ्वी जी परिक्रमा करणु, ॾीओ हथ में भरे पियो, तेल फुल टिमटार भरियल हुयो। वञी परिक्रमा ॾेई सॼो ॾींहुं लॻी वियो हुनखे बि। वरी शाम जो अची भॻवान वटि पहुतो, भॻवान खे ॾेखारियईं साईं ॾीओ मां परिक्रमा ॾेई आयुमि। चई पुटु तूं सुबुह खां वठी शाम ताईं परिक्रमा ॾेई आहीं बराबरि, पर तो हिकु मिंट लाइ मूंखे यादि कयो, हिकु मिंट बि तो मुंहिंजो ध्यानु कयो भई प्रभु आहे। नारायण नारायण कंहिंखे चए? चई साईं कमु ई अहिड़ो ॾिनो, एॾो ॾीओ हिकु त टिमटार भरे, हीअं पियो कयां थोरो त हिले पियो त किरण वारो हुयो, एॾो ध्यानु हुन में, सॼो ध्यानु ॾींहं में ई हुयो, ऐं ध्यानु तव्हांजो किथां कंदुमि? चई बसि इहा ई त ॻाल्हि आहे। चई हो ॾिस, कुटुंब परिवार सां बि पूरो आहे, धंधेदारीअ सां बि पूरो आहे, तॾहिं बि हुनखे सुबुह जो ऐं शाम जो नालो ध्यानु करणु मुंहिंजो हिकु मिंट लाइ ध्यानु करणु विसरे थो हुन खां। घर मां बि निकिरे थो भॻवान खे मथो टेके थो निकिरे, ॾीओ ॿारे थो निकिरे, घर में दुकान ते बि अगरबत्ती ॿारे थो, ऐं शाम जो बि अगरबत्ती ॿारे थो, करे थो नी नितनेम सां। तूं छा कयो सॼे ॾींहं में सुबुह खां वठी शाम ताईं? नारद जो कंधु हेठि थी वियो। चई प्रभु मूंखां ग़लती थी वई, मां त सम्झो तव्हां चवंदव भई नारद मुनि मुंहिंजो प्यारो आहे, 24 कलाक मूंखे यादि थो करे। चईसि न, जेको गिरस्त में रही मुंहिंजो ध्यानु थो करे, उन्हनि जी महिमा ऋषियुनि मुनियुनि खां, जोगियुनि खां, संतनि दरवेशनि खां बि मथे आहे, छाकाणि त हू नित नेम रखे थो। ऐं जेको नेम नथो रखे, जेको झुके नथो, जेको मां में लॻो पियो आहे, मुंहिंजो नालो जंहिंखां विसरी वियो, उहो मूंखे कॾहिं बि न वणंदो आहे। असांजा संत फ़क़ीर पाण पिया ॿुहारी पाइनि, दरबार साहिब जी वसण घोट पाण पियो शेवा करे। छा हुन टाइम ते सेवादारी न हुआ छा? चई न पियो सघे बाबा वञो 4 ॼणा वञी सफ़ाई कयो, सत्संग पूरो थियो आहे वञो, या सुबुह जो लैट्रिन पाण पिया सफ़ा कनि, कहिड़ी पई आहे? हुन टाइम ते न हुया छा इहे अड़िजन? न, जेतिरो हिन खां शरीर खां थी सघे सेवा, हिन शरीर ॾिनो आहे भॻवान करण लाइ कुझु न कुझु। ईअं न भई पेडनि ते वेही, गदेलनि ते वेही असां पाण खे महंत सॾाए 10-20 ॼणा पुठियां डुकनि, बाबा हे वॾो संत आहे, जय जयकार लॻी पई हुजे, वाह वाह वाह, अलाए किथां संत आया आहिनि। न, हुननि पाण खे कुझु बि न सम्झो, और रस्तनि ते बवालिन वांगुरु पिया घुमनि। पारू छा कंदा हुया? जंहिं महिल 20 साल हुननि बरोबरि नित नेम सां प्रभु खे यादि कयो, 20 साल ॿाहिरि ई न आया जबल मां, हेठि ई न लथा, कोठड़ी जंहिंखे चवंदा आहियूं। अलाए केरु पियो खाराए, केरु पियो पीआरे, सिर्फ़ु बसर जो प्यालो उहो पीअनि पिया भंग जो, बसि। जंहिं महिल ॿाहिरि आया, शहर में आया, पहिरियों त माण्हुनि सुञातो ई कोन, हेॾी वॾी ॾाढ़ी,
हेॾा वॾा जटाऊं ठही पयूं आहिनि। मुंहिंजे महिल प्रेमियुनि सुञाणणु शुरू कयो भई त भई पारू बोला, उहो जेको इंस्पेक्टर हुयो, सूबेदार हुयो जेको, उहो ई आहे। त पोइ हुनजे पुठियां लॻा। साईं वसण शाह में उन्हनि जो साहु थी वियो, हिकु क़िस्म जो शेवा हिन ते एॾो राज़ी थी विया। चयो वसण तूं पियो वसंदे ई वसंदे, पियो वरसाईंदे ई वरसाईंदे। ऐं तो में ऐं मूं में कुझु फ़र्क़ु ई न रहंदो, मां ऐं तूं जो कुझु फ़र्क़ु ॾिसंदो ई न कोई बि। हिन करे ई हुननि पंहिंजी तस्वीर न कढाई। वसण खे चयो वञ वसण तूं कढाए हिकिड़ो फोटो, वञ। माण्हू ज़ोर था भरनि मूंखे, पर वञ तूं कढाए। जे साईं तव्हांजे हूंदे मां कीअं साईं, ईअं ठहंदी ॻाल्हि? गुरू न करे चेलो वञी फोटो कढाई, इहा ॻाल्हि ठहंदी आहे? चई पुट जीअं चवे तूं कर। चई पोइ प्रेमी तव्हांजा त ज़ोर तव्हांजे लाइ था भरनि न, भई फोटो कढायो तव्हां, तव्हांखे कीअं सुञाणंदा माण्हू? चई पुट तो में ऐं मूं में फ़र्क़ु जॾहिं चवे थो आहे ई कोन। जंहिंखे पाड़ूजा ॾिसणो हूंदो वसण में ई ॾिसंदो। हिकु रूप ऐं ॿ आत्माऊं, बसि रूप हिकिड़ो ई आहे। बसि हुन सतगुरनि जे चवण ते ई हुननि हिकिड़ो फोटो कढायो, बसि हिक खां वधीक न। अॼुकल्ह त बोर्डनि ते वॾा वॾा रोडनि ते बि लॻा पिया आहिनि फोटू असांजा। ज़माने जे अनुसार हलणो पए थो हर कंहिंखे। अॻे संत दरवेश लिकियल लाल हूंदा हुया, चवंदा आहिनि लिकियल लाल आहे। हुननि खे मशहूरी जी ज़रूरत न हूंदी आहे। हो छो माण्हुनि खे ॾेखारनि, माण्हू हुननि खे ॻोल्हनि नी। असां पिया पाण खे पढ़ायूं ऐं पुठियां पिया माण्हू गारियूं ॾियनि, बाबा हे हीअं आहे, उहो हीअं आहे, अलाए छा थो करे, सम्झ में नथी अचे। संत मां ई पूरो लॻो पियो आहे मां में ई। असां ई मां कंदासीं त वरी ॿिए रवाजी माण्हुनि खे कहिड़ो ॾियो ॾींदासीं? पहिरीं ॻाल्हि त हिन मां खे मिटाइणो आहे असांखे। तूं करिणो आहे, तूं ई तूं। आरती कंदा आहियूं बराबरि, चवंदा आहियूं तेरा तुझको सौंपदा क्या लागे मेरा, तन मन धन सभु कुझु है तेरा। सभु कुझु तुंहिंजो आहे प्रभु, मुंहिंजो कुझु बि कोन थी। पर आरती पूरी करे अञा घर मां ॿाहिरि निकिरंदो घड़ी बि गॾजंदी, हल छोड़ा हल, कल्ह जो ॾिना में 10 रुपया वरी अॼाए। साईं नाले ते कुझु न करिणो आहे। या त थी तिजोरीअ जी पंहिंजे पूजा करणु आहे की न आहे? अरे हुन साईं जे नाले ते कुझु करे ॾिस, ॾेई ॾिस। इहो जेको ॾींदे न उहा साईं मथां ओधर अथई तुंहिंजी। चवंदा आहिनि ओधर अलाह ते कर का, ॾिस ॾे कुझु धणीअ जे नाले, हो तुंहिंजी रखंदो कोन। जे 100 ॾींदे त 1000 तुंहिंजे लाइ ठहिया पिया हूंदा। 9 20 100 ॾेई छॾींदो आहे। भॼन आहे हिकिड़ो, जो रखे पैसो पती सोई सेठियो थियो पोइ। जेको बि हिकु पैसो पती रखंदो आहे, सिंध में इहो रवाज़ हूंदो। हूअं त बंदियूं ठहियल हुयूं, जेके दुकानदारनि साईं खे बंदियान ठाहे ॾिनो, बाबा असांखे एतिरी वठंदा कयो, एतिरी पती असां रखंदा आहियूं, हर महीने वठी वेंदा कयो। बंदियान ठहियल हुए। हुन पंहिंचनि गॾिजी करे, दुकानदारनि गॾिजी करे, वापारियुनि गॾिजी करे उहे बुक ठाहे ॾिना साईं खे। साईं को पंहिंजे लेखे न ठाहिया हुया। वसण घोट पंहिंजे लेखे न ठाहिया, बाबा असांखे ॾेई वञिजो, हेॾा भंडारा हलनि था। न, जंहिं महिल वापारी आया, सखर नओं सखर जंहिं महिल ठहियो त हुते वापारु वधी वियो। त पोइ काबुल मां, कंधार मां, अलाए किथां किथां वापारी जेके अचनि पिया वॾा वॾा, उन्हनि अची हुते धंधा शुरू कया। ॿेड़ा भरिजी पिया अचनि।
कारकुन जा, हिननि जा, हुननि जा। धंधो तमामु सुठो पियो हले त उन्हनि खे ख़बर पई वसण शाह दरबार आहे, जिते 24 कलाक अखुड भंडारो हले थो पियो। उन टाइम ते साईं कुंदन नाम, साईं ज्ञानचंद हूंदा हुया। साईं वसण शाह जा पिता साहिब साईं कुंदन नाम ऐं उन्हनि जा वॾा भाउर। वसण शाह जा पिता साईं ज्ञानचंद साहिब ऐं उन्हनि जा वॾा भाउर साईं कुंदन नाम। पोइ जंहिं महिल आया दरबार में ॾिठो हिते त ॾाढी भीड़ लॻी पई आहे, 24 कलाक भंडारो चालू लॻो पियो आहे। चयूं असां बि कुझु न कुझु दरबार साहिब में शेवा कयूं। पोइ पाण में पंहिंजनि गॾिजी करे उहा बंदी ठाहे साईं खे ॾिनी। साईं महिरबानी करे कोई नौकर चओ त हुनखे पघार असां ई ॾींदासीं, पर महीने महीने 1 तारीख़ जीअं थिए असांखां वठी वञे पंहिंजो बंदियान। पर जंहिं महिल उन में बि संतनि खे नफ़रत अची वई हिक क़िस्म जी। जंहिं महिल विया कंहिं वटि बि वाणे वटि, सेठ नारायण दास वटि वञी करे चवनि बाबा ॾे बंदियान जेको तुंहिंजो ॿधल आहे। सुबुह जो टाइम हुजे, सेठ वेठो हुजे मुंझल, चई साईं थोरो हिसाब किताब मिले नथो, टेंशन में आहियां थोरो, महिरबानी करे तव्हां मोटंदे खणी वठिजो। हे त अञा पुराणो सफ़र शुरू थो थिए, तव्हां नए सफ़र मां थी वापसि जंहिं महिल ईंदो रस्तो इहो ई आहे, अची पोइ वठंदा वञिजो खणी हितां। बराबरि जंहिं महिल सॼो ॾींहुं संत शहर मां थी करे वापसि मोटनि पिया त यादि अची वञे, भाई हिकिड़ो हाणे रहियल हो काको नारायण दास, सेठ नारायण दास, उनखां बि वठिणो आहे। वापसि जंहिं महिल दुकान ते था अचनि ॾिसनि था त हे साॻियो ई हुन हिसाब किताब में ओ चोपड़ा खोले वेठो आहे। बाबा मिले ई नथो, टोटल ई नथो मिले, टैल ई नथो थिए। चए थो वही काॾे ओधर मुंहिंजी आहे। 100 रुपया खुटनि था, 100 रुपया बि हुन टाइम ते वैल्यू हूंदी वॾी। मुंहिंजो अञा टेंशन में हुयो, संतनि जो आहे साम्हूं, चई साईं घुट ॾे जल्दी कर त हलूं असां, टाइम थी वियो हाणे असांजो, जल्दी सुको घोटणो आहे, पारू शाह इंतज़ार में वेठा हूंदा, शेवा करणी आहे दरबार जी, जल्दी कर। हिन जो कंधु मथे ते कयो त साॻई वसण बीठो आहे। चई साईं तव्हां संतनि खे कोई ॿियो कोई कमकार ई कोन्हे, धंधो ई कोन्हे छा? बसि सिर्फ़ु ओगाड़ी करणी आहे बसि। संतनि चयो मार बेदा, वरी ॻाल्हि करे छॾियईं। संतनि सोचियो बि न हो भई हीअं ॻाल्हाईंदा, जेके पाण बंदियान ॾियनि था हुन लाइ असांखे इहे अखर चवंदा। संतनि हिकु अखर चयोसि, भाई हे कोई असां ओगाड़ी बोगाड़ी नथा कयूं, हे तव्हां पाण लिखी ॾिनो आहे असांखे, भई हेतिरो असां बंदियान दरबार साहिब लाइ ॾींदासीं, हेतिरी असां शेवा कंदासीं। 100 रुपयो आहे पुटु, हलाए गुस्सो न कर, जेको थियो सो थियो, हिसाब किताब पिया थींदा, हे दरबार जी शेवा में लॻाए। सेठ खे वेतर वधीक बाहि लॻी वई, गुस्सो अची वियो। कमु ई कोन्हे तव्हांखे साईं, हेॾां होॾां बीठा आहियो मिड़ेई सुबुह शाम, जंहिं महिल त कुझु घटि वधि ॻाल्हाए 2 अखर संतनि खे नाराज़ करे छॾियईं। संत गुस्से में अची विया थोरो, सोचियो मन में भाई हे वणियो आहे त सही थो चए, हाणे गुस्सो छाजो कयूं हिन जे मथां। हथ जोड़े चयूं, भाई तूं अॼु खां वठी असांजो उस्ताद, तूं असांजो उस्ताद आहे असांजो, तूं असांखे सबक़ सेखारे छॾियो, सिखियत ॾेई छॾी। बसि अॼु खां हे बंदियूं बंदियूं बंदि, ऐं असां वरी तुंहिंजे दुकान ते न चढ़ंदासीं। एतिरो चई हलिया, दुकान त लही विया फटाफट, हुनखे ॻाल्हाइण जो मौक़ो ई न ॾिनो। सेठ जो इहे वचन ॿुधा,
हुनजा बि कपाट खुली विया। चई भाई हे त मां संतनि खे नाराज़ करे छॾियो। डपु हूंदो मथां संतनि नाराज़ थी वञे, मथां न कुझु मन में अंदर में ई पिट पारा तो ॾेई छॾियईं त मुंहिंजो किथां जो न रहंदुमि। डिॼी वियो, डुकंदो डुकंदो पुठियां वियो। साईं 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 पेरनि ते किरी पियो। साईं मूंखां ॾाढी ग़लती थी वई आहे, भुल थी वई आहे, मूंखे ईअं चवणु न खपंदो हुयो। तव्हांखे ॿ अखर ॻाल्हाया आहिनि, हुन लाइ मां माफ़ी थो वठां। महिरबानी करे तव्हां पंहिंजो बदियान जेको हुयो वठंदा वञो। संत चयोसि न बा, हाणे असां सबक़ु सिखी छॾियोसीं, कंहिं वटि न वञिणो आहे। हाणे घुरणो आहे त हुन साईं खां। गुरुनि खां जेको ॾे डरमाए की न की। संतनि जो बाबो मायो रे मायो मैं एक मोदी लदा जो सब दी सार लहंदा अगला देना मंगता नहीं नित नई उधार पिया ॾींदा। जेको अॻियों अलाए घणो असां हुन खां वरितो आहे उहो वापसि घुरे ई नथो। वरी जंहिं महिल घुरूं था त वरी ॿियो नई उधार पियो ॾे, ॾे ई ॾे थो पियो। असां हुन खां घुरंदासीं पुटु हाणे। चई साईं न, तव्हां जेतिरो ॾंडु चओ मुंहिंजे मथां विझो, मां पर तव्हांखे न छॾींदुमि। महिरबानी करे वापसि हलो। मुंहिंजो भाईवार बि आहे, उहो ॾाढो मुंहिंजे मथां नाराज़ थी वेंदो। तव्हांखे मां घटि वधि ॻाल्हायो आहे, हुनखे ख़बर पई त ॾाढो गुस्सो कंदो मुंहिंजे मथां। महिरबानी करे हलो। ऐं मां डबल ॾियण लाइ तयारु आहियां साईं, ॾंड सां गॾु। 100 रुपए जा 2.5 रुपया। संतनि चयोसि न बाबा, असां छॾियो त हाणे छॾियो। चई साईं ईअं न कयो, मुंहिंजे मथां दया कयो, हलो चांहि बि पीओ, थधो बि पीओ, जेको पीओ, ऐं पंहिंजी इहा रक़म जेका तव्हांजी आहे असां ॾे उहा वठंदा वञो। संत न न करण ते हो हथ पकड़े बीह रहियो। चई साईं न 2.5 न 5। संत चयोसि न नाहे, न खपे, हल। चई साईं 11 महिरबानी कयो, 11 रुपया ॾियण लाइ मां तयारु आहियां। चओ श्री राम। संत मन में पिया सोचनि वे हाणे अञा असां माया जो त्याग कयो आहे त हाणे ई 100 रुपए मां 11 थी विया। जे हमेशह लाइ हुनजो त्याग करे छॾींदा त अलाए घणा असां टिजोड़ियूं बणी पयूं हूंदियूं। माया पुठियां पई घुमंदी।